अस्सलाम वालेकुम साथियों, उम्मीद त तव्हां सभु ख़ुशि हूंदा ऐं मां बि बिल्कुलु फिट लॻी पई आहियां ऐं तमामु ख़ुशी थी रही आहे। सभिनी जो एतिरो सुठो मूंखे पंहिंजे यूट्यूब चैनल ते रिस्पॉन्स मिलियो आहे। हींअर कुझु देरि पहिरियां मां चांहि पी रही हुयसि त अचानक मूंखे ख़्यालु आयो त हिन क्वारंटाइन वारी लाइफ में असां सभु केतिरा त सुस्त थी विया आहियूं ऐं काफ़ी शयुनि में, काफ़ी कमकारनि में तमामु सुस्त थी विया आहियूं। जेतिरा असां पहिरियां एक्टिव हूंदा हुआसीं, हाणे असां ओतिरा एक्टिव न रहिया आहियूं। काफ़ी माण्हू ॿियनि जी त मूंखे ख़बर न आहे, पर अगरि मां पाण खे बि ॾिसां त जेका चइबो आहे न, हिकिड़ी मतिलबु ग्रोथ हुजे या हिकिड़ी पाण ते कमु करणु हुजे या ॿियनि शयुनि ते फोकस करणु हुजे त उहो थोरो घटि थी वियो आहे। ऐं इन जे करे मां सोचियो त छो न मां इन टॉपिक ते ॻाल्हायां, सुस्ती ते ॻाल्हायां। मां ऑब्ज़र्व कयो आहे त जॾहिं मां इहो चयो त कहिड़नि टॉपिक्स ते मूंखे ॻाल्हाइणु घुरिजे ऐं डिस्कस करणु घुरिजे त काफ़ी जेके माण्हू आहिनि उन्हनि मूंखे इहो चयो त स्कॉलरशिप्स ते ॻाल्हायो ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि रहण ते ॻाल्हायो त कीअं रहणु सवलो हुजे। त इन शइ खे सुस्ती सां मां अहिड़े तरीक़े सां कनेक्टेड करे हिन वक़्तु ॻाल्हाइणु चाहींदसि त हर को इहो सोचींदो आहे, चाहींदो आहे असांखे स्कॉलरशिप्स मिलनि, असां ॿाहिरि वञूं, अपॉर्चुनिटीज़ मिलनि ऐं डिफरेंट कंट्रीज़ में वञूं या यूनिवर्सिटीज़ में वञूं। पर इन शइ खे हासिलु करण जे पोयां जेका महिनत करणी पवंदी आहे, मूंखे लॻे थो त काफ़ी जेके असांजा माण्हू आहिनि या यंगस्टर्स आहिनि या जिन खे बि बहरहाल इहो शौक़ु हुजे त उहा महिनत करण में असां किथे न किथे का न का कोताही ज़रूरु कंदा आहियूं। छो त अगरि असां उहा कंप्लीट महिनत कयूं त ज़रूरु असां उते पहुची वञूं। पंहिंजी फ्रेंड लिस्ट में या ईअं चइजे त मुंहिंजे पंहिंजे फ्रेंड सर्किल में काफ़ी एतिरा माण्हू आहिनि जिन खे बाक़ाइदा सां इहो शौक़ु आहे ऐं पुछंदा रहंदा आहिनि मूंखां त असां कहिड़ो स्कॉलरशिप्स में अप्लाई कयूं, असांखे ॿाहिरि वञिणो आहे, असांखे ॿाहिरि पढ़णो आहे। ऐं जॾहिं मां उन्हनि खे इहो चवंदी आहियां त तव्हांखे ॿाहिरि अगरि अप्लाई करिणो आहे, कंहिं सुठी यूनिवर्सिटी में अप्लाई करिणो आहे त बराए महिरबानी तव्हां टॉफिल ॾियो, तव्हां एल्ट्स कयो, तव्हां GRE ॾियो, तव्हां गेट जो एग्ज़ाम ॾियो। पर उहे ई मूंखे चवंदा आहिनि त न, असां टॉफिल नथा ॾियणु चाहियूं, असां एल्ट्स नथा ॾियणु चाहियूं ऐं असांखे को अहिड़ो प्रोग्राम ॿुधायो या का अहिड़ी स्कॉलरशिप ॿुधायो जंहिंमें टॉफिल या एल्ट्स या अहिड़नि कंहिं बि एग्ज़ाम्स, क्वालिटेटिव या क्वांटिटेटिव एग्ज़ाम्स जी नीड न हुजे। ऐं पोइ मूंखे तमामु घणी हैरत थींदी आहे अहिड़े क़िस्म जा आंसर्स ॿुधी। छो त हिकु त तव्हांखे ॿाहिरि वञिणो आहे, तव्हांखे पाकिस्तान मां निकिरी कंहिं सुठी इंटरनेशनल यूनिवर्सिटीज़ में तव्हां मक़सदु ॻाल्हि जो इहो त स्कॉलरशिप जी ख्वाहिश करणु, पाकिस्तान खां ॿाहिरि रहण जी ख्वाहिश करणु या पंहिंजी ग्रोथ जी, पंहिंजी प्रोग्रेस जी ख्वाहिश करणु त ईज़ी आहे, पर उनजे पोयां जेको हार्ड वर्क करिणो थो पवे उहो एतिरो आसान आहे। ऐं जॾहिं असां सुस्त थी था वञूं ऐं पंहिंजे टाइम खे प्रॉपर तरीक़े सां यूटिलाइज़ नथा कयूं त पोइ जेके अपॉर्चुनिटीज़ अचणियूं बि हूंदियूं आहिनि उहे बि असांजे हथ मां निकिरी वेंदियूं आहिनि। जीअं ही क्वारंटाइन जो वक़्तु हुयो ऐं काफ़ी मंथ्स असां पंहिंजे घरनि ताईं लिमिटेड हुयासीं। अञा बि काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा जेके पंहिंजे घरनि ताईं लिमिटेड हूंदा, रहंदा अञा बि कुझु वक़्तु। तव्हां ॾिसो इन सभ जे दौरान तव्हां कहिड़ियूं एक्टिविटीज़ कयूं, तव्हां पाण ते केतिरो कमु कयो, तव्हां उन्हनि शयुनि ते केतिरो कमु कयो जिन में तव्हां चाहियो पिया त तव्हांजी ग्रोथ थिए। फॉर सपोज़ केतिरा स्टूडेंट्स जेके चवनि पिया असां ॿाहिरि वञूं, त छा तव्हां पंहिंजे टॉफिल ॻाल्हि इहा त मतिलबु एतिरी सुस्ती आहे असांजे माण्हुनि में ऐं सभिनी में न बि हूंदी 100% त माण्हू अहिड़ा न आहिनि, काफ़ी अहिड़ा यंगस्टर्स बि आहिनि जेके ॿाहिरि निकिता आहिनि, पर मोस्टली माण्हुनि में एतिरी सुस्ती आहे जो हुननि खे एडमिशन्स बि खपनि, हुननि खे ॿाहिरि बि निकिरणो आहे, सुठनि इदारनि में बि पढ़णो आहे, पर महिनत न आहे करणी, न सुस्त रहणो आहे, एल्ट्स न आहे ॾियणी, टॉफिल न आहे ॾियणो। छो त एल्ट्स, टॉफिल, GRE अहिड़े क़िस्म जा टेस्ट वक़्तु घुरनि था ऐं तमामु घणा एक्सपेंसिव बि आहिनि। छो त इन्हनि टेस्टनि खे जॾहिं तव्हां वक़्तु ॾियो था, उनखां पोइ तव्हां तयारी कयो था ऐं अप्लाई कयो था, त तव्हां हर स्टूडेंट इहो ई चाहींदो आहे त इहे टेस्ट एतिरा एक्सपेंसिव आहिनि जो फस्ट अटैम्प्ट में असां क्लियर कयूं या फस्ट अटैम्प्ट में उनजो सुठो स्कोर अचे। छो त जेतिरो सुठो स्कोर ईंदो आहे ओतिरी सुठी यूनिवर्सिटी में तव्हांखे एडमिशन मिलंदी आहे। त जीअं शुरू में मां हिन वीडियो जी शुरू में चयो त असां सभु केतिरा सुस्त थी विया आहियूं ऐं जेकॾहिं उन्हनि सभिनी माण्हुनि मां काफ़ी माण्हू हिन क्वारंटाइन वारे टाइम खे यूटिलाइज़ करें, वक़्त खे प्रॉपर तरीक़े सां यूटिलाइज़ कयूं ऐं जेकी शयुनि जी असां ख्वाहिश रखूं था उन्हनि ते असां वर्क कयूं, महिनत कयूं, त
त हर शइ मुमकिन आहे, का बि शइ नामुमकिन न आहे। मां पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कंदी हलां त जॾहिं मां इहा विश कई हुई ऐं मां इहा प्लैनिंग कई हुई त मूंखे PhD ॿाहिरां करणी आहे ऐं पाकिस्तान मां निकिरणो आहे, कुझु करे ॾेखारिणो आहे, कंहिं वधीक सुठे इदारे में पढ़णो आहे, त मां फ़ौरन गेट जी तयारी कई, GRE जी तयारी कई, IELTS जी तयारी कई, टॉफिल जी तयारी कई। पर उन सभ खां पोइ मां जंहिं कंक्लूजन ते पहुतसि, जेकी यूनिवर्सिटीज़ मुंहिंजी नज़र में हुयूं, त मां सोचियो त सिर्फ़ु टॉफिल ऐं GRE ॾियां ऐं मां सिर्फ़ु टॉफिल ऐं GRE जो अटैम्प्ट ॾिनो ऐं उन्हनि में मुंहिंजो सुठो स्कोर आयो। अहिड़े तरीक़े सां मां पंहिंजी एडमिशन वरिती ऐं हिन वक़्तु मां ॿाहिरि आहियां ऐं पढ़ी रही आहियां। हीअं बि वक़्तु पियो आहे, मां सम्झां थी त जिन स्टूडेंट्स खे हिन वक़्तु ताईं इहा विश आहे त असां ॿाहिरि वञूं, पंहिंजो मास्टर्स या PhD असां ॿाहिरि वञी कयूं, त मुंहिंजी इहा सजेशन हूंदी त तव्हां पंहिंजा चेकलिस्ट ठाहियो ऐं सुस्ती मां निकिरो। हिन वक़्तु बि पाकिस्तान में क्वारंटाइन हले पियो ऐं काफ़ी केसिस आहिनि, अञा ताईं काफ़ी केसिस आहिनि, सूरत हाल जी का ख़बर न आहे। त तव्हां पंहिंजे वक़्त खे वधि खां वधि यूटिलाइज़ कयो, पंहिंजे स्किल्स ते कमु कयो, पंहिंजे वीक पॉइंट्स ते कमु कयो। जेकॾहिं तव्हांखे ॿाहिरि निकिरणो आहे, स्कॉलरशिप्स लाइ अप्लाई करिणो आहे या कंहिं कंट्री जी इमिग्रेशन लाइ अप्लाई करिणो आहे, त पंहिंजा चेक पॉइंट्स ठाहियो, पंहिंजी चेकलिस्ट ठाहियो ऐं उन्हनि खे फॉलो कयो। सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि ज़हन मां कढी छॾियो त तव्हांखे बग़ैर IELTS या बग़ैर टॉफिल जिथे बि एडमिशन मिली वेंदी, इहे शयूं मस्ट आहिनि। ऐं हिन सूरत हाल में, हिन वर्ल्ड में इहे शयूं वधीक इम्पोर्टेंट थी चुकियूं आहिनि। सुठियूं यूनिवर्सिटीज़ जी बि इहा डिमांड आहे त तव्हां IELTS कयो, तव्हां टॉफिल कयो। इन जे करे पंहिंजी चेकलिस्ट में इहे शयूं आणे छॾियो। त उमेद आहे त मुंहिंजी इन्हनि ॻाल्हियुनि जो ज़रूरु तव्हांखे को न को फ़ाइदो ज़रूरु पहुतो हूंदो ऐं मां उमेद थी रखां त तव्हां पंहिंजे वक़्त खे बहितर तरीक़े सां यूटिलाइज़ कंदव ऐं जेकी शयुनि ते तव्हांखे कमु करण जी ज़रूरत आहे उन्हनि ते कमु कंदो। जेके तव्हांजी विशिस आहिनि उन्हनि खे पूरियूं करण जे लाइ सिर्फ़ु विश करणु सवलो न आहे, पर तव्हांखे उन ते कमु करणु घुरिजे ऐं तव्हांखे पंहिंजी चेकलिस्ट ठाहिणु घुरिजे जंहिंखे तव्हां पूरो कयो ऐं पाण ते कमु कयो, पंहिंजे वक़्त खे बहितर खां बहितर तरीक़े सां यूटिलाइज़ कयो। छो त हीउ कॉम्पिटिशन जो दौरु आहे, कॉम्पिटिशन जो वर्ल्ड आहे। जेसीं तव्हां महिनत न कंदव तेसीं तव्हां कुझु बि हासिलु न करे सघंदव। सदाईं गॾु।